मोहतरम जनाब अल्लामा साईं अता रसूल हुजन साहब जन मुख्तसर बयान फरमाइंदा उन्हें का बाद में इंशाअल्लाह ज़ात रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला हबीबिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। बे इजाज़त जिनके घर जिब्रील भी आते नहीं, बे इजाज़त जिनके घर जिब्रील भी आते नहीं, कद्र वाले जानते हैं इज़्ज़ो शान अहल बैत। मुझा प्यारा अजीज़ो दोस्तों मुसलमान भाइरों सब खां पहिरियां अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों अॼो की जेका ये महफ़िल मुनक़िद कई वई आहे ये दर हकीकत दर असल ईसाले सवाब लाए महफ़िल मुनक़िद कई वई आहे जेका हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं हाफ़िज़ इदरीस हुजण जे वालिद साहब जे ईसाले सवाब लाए पेश कई वई आहे। दोस्तों अक्सर करे मानू पुछा कंदा आहिनि त छा ईसाले सवाब करण जायज़ आहे या नाहे। अल्लाह जे क़ुरान मां ऐं अहादीस मुबारक मां सबूत मिले थो त ईसाले सवाब करण सां असांजा जेके हिन जहान खे छॾे वञण वारा आहिनि उन्हनि जे मथां सवाब उन्हनि जे रूह खे मिले थो। अचो त अल्लाह जे क़ुरान खां पुछा कयूं, पर इन खां पहिरियां वॾे आवाज़ सां सलात पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात व बरकात कुरानी मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। अल्लाह ताला जी ज़ात व बरकात फरमायो उहे शख्स जिन ही जहान छॾियो हिन जहान खे छॾे हलिया विया तो असां अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं। हर जान मौत जो ज़ाइक़ो चखंदड़ हर कंहिंखे मरणो आहे, पखी हुजे चाहे इंसान हुजे परिंदो हुजे जंहिंखे बि साह आहे उनखे मौत चखणो आहे। अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़ा मरी विया वरी ॿिया आहिनि यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना जेके इते मौजूद हैं उहे चवनि था मुंहिंजा मौला असांखे बख़्श फरमा, मुंहिंजा मौला असांखे गुनाहनि जी माफ़ी अता फरमा, मुंहिंजा मौला असांजी तौबा क़बूल फरमा। अॻिते छा था चवनि सिर्फ़ पंहिंजे लाइ न वली इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ऐं असांजे उन्हनि भाइरनि जी मग़फ़िरत फरमा जेके असां खां अॻु में हिन जहान के छॾे विया यानी पंहिंजे अज़ीज़नि जे लाइ पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ पंहिंजा जेके अज़ीज़ क़रीब आहिनि रिश्तेदार आहिनि चाहे वालिद साहब वालिदा भेण भाउ पुटु औलाद में या को जेको जहान छॾे थो वञे जहान छॾे वञण वारे जे लाइ पोयां दुआऊं थियूं घुरियूं वञनि ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात खे अर्ज़ थो कयो वञे मुंहिंजा मौला उहे ईमान वारी हालत में हिन जहान के छॾे हितां हलिया विया मुंहिंजा मौला
मौला उन्हनि जी बि बख़्शिश फरमा, असांजी बि बख़्शिश फरमा। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे बाना दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे, क़बूल करण मां रब जी ज़ात बाबरकात जो कमु आहे। सब जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बेहन फरमायो रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैया व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाह तबारक व तआला खां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी तो असां ई साले सवाब कंदा आहियूं पंहिंजे वालिदैन जे लाइ जेके हिन जहान खे छॾे था वञनि, पंहिंजे भाइरनि जे लाइ। पर सिर्फ़ ई साले सवाब जो इहो तरीक़ो न आहे, ई साले सवाब जो हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो आहे। उहो तरीक़ो इहो आहे जॾहिं बि माना तूं निमाज़ पढ़ तो असांजे मथां 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ आहे, इहा तो असांखे हर हाल में पढ़णी आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह ताला फरमायो मां जिन्न ऐं इंसान खे पंहिंजे इबादत जे लाइ पैदा फरमायो आहे, तो असांखे इबादत करणी आहे। अल्लाह फरमायो अक़ीमुस सलात, निमाज़ क़ाइम कयो, तो असांजे मथां 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ आहे। पर जॾहिं तो असां अत्तहियात पढ़ंदा आहियूं दुरूद खां बाद में रब्बि जअलनी चवंदा आहियूं यानी दुआ घुरंदा आहियूं मुंहिंजा मौला छा चवंदा आहियूं रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती। मुंहिंजा मौला मूंखे बि नमाज़ी बणा, सिर्फ़ मूंखे न पर मुंहिंजी जेका औलाद आहे उनखे बि सचो ऐं पक्को नमाज़ी बणा। रब्बना व तक़ब्बल दुआ, मुंहिंजा मौला या असांजी दुआ क़बूल फरमा। अॻिते छा चवंदा हूं रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैया, मुंहिंजा मौला मुंहिंजी त बख़्शिश फरमा, असांजे मथां त महिरबानी फरमा, सिर्फ़ असांजे मथां न व लिवालिदैया, असांजा जेके वालिदैन हिन जहान खे छॾे विया उन्हनि जी बि बख़्शिश फरमा। व लिलमुमिनीन, ऐं मोमिननि जी बख़्शिश फरमा। यौम यक़ूमुल हिसाब, क़यामत वारे दिहाड़े अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे माना घुरे हाणे तो तमन्ना हाणे तो करे अर्ज़ हाणे तो करे ॻाल्हि क़यामत जी आहे। हाणे तो घुरियो आहे तो पंहिंजे वॾड़नि जे लाइ ई साले सवाब कयो आहे। मां रब हाणे तुंहिंजे वॾड़नि खे जन्नत में आला मक़ाम थो अता फरमाया। अल्लाह जी रहमत कुशादी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह फरमायो हबीब असां तव्हांखे सबूरन जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। मुस्तफ़ा करीम जो सहाबी आहे हज़रत साद उन जो नालो आहे, रसूलुल्लाह जे ख़िदमत में आयो आहे। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे अमड़ जो विसाल थी वियो आहे, हिन जहान खे उहा छॾे वई आहे। हाणे महिरबानी फरमायो मुंहिंजा साईं मूंखे ॿुधायो त मां उन जे लाइ छा कयां। रसूलुल्लाह जन खे अर्ज़ थो करे उन का नसीहत बि कोन कई आहे, उन का वसीयत बि कोन कई आहे। महबूब फरमायो मुसलमाननि जे लाइ खूह कोटरा उन मां जेको पाणी थो निकिरे उहो मुसलमाननि में मोमिननि में तक़सीम कर, उहे पाणी पीअंदा कतरे कतरे जो सवाब तुंहिंजे वालिदा खे क़ब्र में मिलंदो। सब चओ सुभान अल्लाह। ऐं उन महबूब में उम्मीद रखंदा कयो छाजे करे असां मरी वेंदासीं, हिन जहान खे छॾे वेंदासीं, हिते असांखे हमेशह नाहे रहणो। असांजा जेके प्यारा हूंदा उहे असांखे छॾे वेंदा, असांखे जेके साह खां वधीक चाहण वारा हूंदा उहे असांखे छॾे वेंदा, असांजा वालिदैन असांखे छॾे वेंदा, असांजा बच्चा असांखे छॾे वेंदा। उते जेकॾहिं कम अचण वारी ज़ात रसूलुल्लाह जी ज़ात आहे। सब चओ सुभान अल्लाह। तुझे होंदे बि मां हिकिड़ो हुजां ओ मिट पूरे वञनि त पोइ पहुचजा वो मिठा मूंखे अमलनि जो कोन्हे आसरो। ॾाढा सुभान अल्लाह।
अने नात ख़वान पोइते वेठा न असां मुख़्तसर 10-11 मिंट जे लाइ ओ तुझे हूंदे बि मां कहिड़ो हुजां ओ मिट पूरे वञनि त पोइ पहुची जाए वो मिठा मूंखे अमलनि जो को नहीं आसरो साईं मूंखे अमलनि जो को नहीं आसरो अल्लाह जी इबादत भी करनी आहे रब करीम जे ज़ात बाबरकात खे राज़ी भी करणो आहे पर जेकॾहिं असां इबादत था कयूं ऐं मुस्तफ़ा करीम सां बुग़्ज़ था रखूं मुस्तफ़ा करीम जे लाइ घटि वधि था चऊं असांजो निमाज़ो क़ाबिल क़बूल न आहे असांजी इबादत जी रब करीम जी ज़ात बाबरकात खे परवाह ई कोन्हे का पर जेकॾहिं रसूलुल्लाह जो सचो रसूलुल्लाह जो पक्को उम्मती आहे पोइ ज़रूर तुंहिंजे मथां महिरबानी थींदी छाजे करे जो हर शइ जो निचोड़ ईमान जो निचोड़ आहे त रसूलुल्लाह जी मुहब्बत आहे सब जो सुभान अल्लाह रसूलुल्लाह सां सच्ची ऐं पक्की मुहब्बत हुजे पोइ तूं 5 वक़्त निमाज़ बि पढ़ ऐं पाड़ेसरनि खे बि न ईज़ा जेके हुक्म लागू थियनि था उन्हनि जे मथां अमल बि कर पोइ इंशाअल्लाह तुंहिंजो असांजो बेड़ो पार थींदो सब चओ सुभान अल्लाह मुस्तफ़ा करीम जे सदके में तूं असांजे मथां महिरबानियूं आहे रब करीम जी ज़ात बाबरकात तूं असांजे गुनाहनि जे मथां पर्दा पोशी कयूं वेठो आहे महिरबानी फरमायूं वेठो आहे असां जने ऐं बने खां वाक़िफ़ तब बाज सां बेड़ी तारी ठही ॾाढा सुभान अल्लाह ओ चंगेड़ने सा चंगायो त सब को करे कई किनेड़ने सा कुर्बदारी थई हे ओ महबूबा जेको नगारे सोर में तो असा के विसारे तो नगारे हिरा में तो असा के विसारे हर जाए ते तो असा गुनाहगारन जे लाइ दुआऊं तो घुरे अल्लाह के अर्ज़ तो करे रब्बी हबली उम्मती मुजा मौला मुझे गुनाहगार उम्मत जी तो के पारता अरशन ते रब सदरायो हुए तब ख्याल उम्मत जो आयो ही ॾाढो सुभान अल्लाह महबूब मेराज ते वियो आहे उते बि तो असांखे कोन विसारियो अथई अरे शने ते रब सदरायो हुए तब ख्याल उम्मत जो आयो ओ तुझे याद करिएता मां सदके घर वेठे जन्नत जारी थई असां जने ऐं बने खां वाक़िफ़ हुई तब बाज समेड़ी तारी थई ॾाढा सुभान अल्लाह अने महबूब सां सच्ची ऐं पक्की मुहब्बत रखो इश्क रखो पोइ तो असांजो ज़रूर बेड़ो पार थी वेंदो वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।